भजन वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी। वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी। कभी चबावे चना चबेना, कभी चबावे चना चबेरा, कभी चबावे चना चबेना, कभी चबावे चना चबेरा। जेको स्वाद जे लाइ खाए वो संत ना है। ओहो जेको करी चना मिलिया तो चना भी खादऊं वाह वाह, करी न मिलिया करी रसमलाई मिली त अरे हटाए असां सभु न खाईंदा आहियूं न। जेको प्रभु तो मोकिलियो आहे संतन जो अलॻि अलॻि सुभाउ हूंदो आहे, पंहिंजा पंहिंजा गुण धर्म हूंदा आहिनि, हा न। ईअं न सोचिजो त भाई सभु पंहिंजी पंहिंजी मौज वारा अल्हड़ फ़क़ीरी वारा हूंदा आहिनि। असां पहचाने सघूं असांजी ताक़त न आहे। परीक्षा वठण वारो वॾो हूंदो आहे, परीक्षा ॾियण वारो नंढो हूंदो आहे, हा न। असां कीअं संतनि खे पहचानींदासीं? संत ईअं मौज में रहंदा आहिनि। कॾहिं चना मिली आहे त वाह। हिकिड़े महात्मा खां पुछूं बाबा तव्हां अकेला घुमंदा रहंदा आहियो त छा खाईंदा आहियो? चई जेको मिली वेंदो आहे। ऐं कॾहिं कुझु न मिलेव त पोइ कंहिं छा खाईंदा आहियो? चई पोइ बुख खे ई खाई वेंदा आहियूं। कंहिंखे खाई वेंदा आहियूं? हा, बुख जी फांकी करे वठंदा आहिनि। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव। कॾहिं वीचारा महलन में कोई मिलियो प्रेमी, कोई सेवक मिलियो महलन में त महलन में रुकी पिया। कॾहिं कोई न मिलियो त पोइ झोपड़ीअ में, त कॾहिं जंगल में बि रुकी पिया। अमरकंटक वारा बाबा कल्याण दास जन असांखे हमेशह मिलंदा आहिनि, दर्शन ॾींदा आहिनि। त उन्हनि ॿुधायो असां 12 साल यात्रा कईसीं। त मां पुछियोमानि बाबा जी तव्हां अकेला वेंदा? हा अकेला वेंदासीं। त बाबा जी जंगल जो पए राति जो त तव्हांखे भउ न थींदो? जंगल में कोई शेर अचनि, हिंसक जानवर अचनि, डाकू अचनि, सच ॿुधायो त तव्हां कीअं जंगल पार कंदा अकेला? त खिलण लॻा, चवनि पिया इन करे ई त भउ न थींदो, छो जो असां पहिरियों ई भरोसो भॻवान जो खयोंसीं। चओ हरे राम। तव्हां भरोसो न खयो तो तॾहिं त इहे वीचार था अचनि। ऐं अगरि सचो भरोसो कोई खणे भॻवान जो त पोइ छाजो भउ? भॻवान गॾु न। हरे राम। हिकिड़ी बंदूक हूंदी आहे त उन जो भरोसो हूंदो आहे, हा। कोई दोस्त हूंदो आहे त उन जो भरोसो, सिपाही आहे त उन जो भरोसो, हा। लठ आहे त उन जो भरोसो, झोपड़ी आहे त उन जो भरोसो, ऐं जगतनाथ जेको गॾु हली रहियो आहे उन जो कोई भरोसो कोन्हे। तॾहिं मां चयमि हिननि खे संत चइबो आहे। हरे राम। कभी चबावे चना चबेना, कभी चबावे चना चबेना, कभी चबावे चना चबेना, कभी चबावे चना चबेना। कभी लपटा ले ले खीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी। ओ कभी लपटा ले ले खीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी। ओ वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी, वाह वाह रे मौज फकीरां दी। मंग तंग के टुकड़े खांदे, मंग तंग के टुकड़े खांदे, मंग तंग के टुकड़े खांदे, मंग तंग के टुकड़े खांदे। ॾिसण लाइ त फ़क़ीर आहिनि, ओहो मांगे करे खाईंदा आहिनि, भिक्षाम देही कुछ ॾेई छॾियो, लेकिन महाराज
चाल तो उन्हनि जी ॾिसो, हा राजा महाराजा फैल, परवाह थोड़ी कंदा आहिनि कंहिंजी, छाजे करे न कंदा आहिनि, छो जो उन्हनि जो कनेक्शन करतार सां जुड़ियल आहे, भॻवान सां जुड़ियल आहे। तव्हांजो कोई थोरो सो कोई मंत्री दोस्त थी वञे, CM थी वञे, PM थी वञे, त पोइ ॾिसो माण्हूअ जी चाल बदिलजी वेंदी आहे। चवंदा आहिनि न, सैया भय कोतवाल भैया अब डर काहे का। हाँ, हवलदार कंहिंजो मुड़ुसु थियो त उहो माई उन में ख़ुशि, हे मूंसां न ॻाल्हाइजां, मुंहिंजो मुड़ुसु हवलदार थी आहे। हरे राम। हर त जंहिंजो सखा परम तत्व परमात्मा जगदीश्वर जगन्नाथ भगवान श्याम सुंदर हूंदा त उहे छाजी परवाह कंदा। हिकिड़ा फ़क़ीर हिकिड़े बगीचे में वेठा त उन बगीचे नगर जो मालिक राजा अची पहुतो। राजा बि श्रद्धालु हो, पर चवणु लॻो ॾिसां त सही फ़क़ीर वेठा आहिनि कहिड़े मौज में, थोरो परीक्षा त वठां। राजा आयो, अची करे चई बाबा जी राम राम। संत चयो प्यारा राम राम। बाबा जी तव्हां हिते वेठा आहियो बगीचे में, ॿियो सभु आनंद मंगल आहे, समाचार कुशल मंगल आहे? हा, ख़बर अथव कंहिंजो बगीचो आहे? महात्मा सम्झी विया त अभिमान जा वचन आहिनि। चई जंहिंजी धरती आहे उनजो बगीचो आहे, धरती तुंहिंजी आहे। राजा चुप थी वियो, चई कमाल आहे। अच्छा महाराज काई ॻाल्हि न आहे, तव्हां केरु आहियो? फ़क़ीर चएसि तो तूं केरु आहे? राजा सां कॾहिं कंहिं ॻाल्हायो न हो, लेकिन राजा बि ॿाहिरों पियो ईअं हले, उन में मन में श्रद्धा हुई। चई कमाल था कयो, तव्हां ॾिसो नथा मुकुट पातल आहे, जामो पातल आहे, पोइ हिते मुंहिंजा सिपाही बीठा आहिनि, घोड़ो बीठो आहे, पालकी बीठी आहे, मां राजा आहियां। तूं राजा आहे? त मां महाराजा आहियां। राजा जा 12 वॼी विया। चई महाराज कपिड़ा पातल उहे बि फाटल, चप्पल त लभे कोन पेरनि में, हे महाराजा थी वियो। चई तव्हां कीअं महाराजा आहियो? संत चयसि तूं कीअं राजा आहीं? चई कमाल आहे, मुंहिंजो सभु आदेश मञींदा आहिनि, इन करे मां राजा आहियां न, जंहिंखे हुकुम कंदो आहियां त उहे सभु मुंहिंजो हुकुम मञींदा आहिनि। अच्छा अच्छा अहिड़ी ॻाल्हि आहे, हिते मच्छर ॾाढा आहिनि राजा तुंहिंजे बगीचे में, हिननि खे हुकुम करनि त मच्छर निकिरनि हितां। राजा जो वीचारो मुंहुं ई लहकाइजी वाङण वांगुरु थी वियो। हाणे मच्छर मुंहिंजो हुकुम ॿुधंदा? हा, मच्छर मुंहिंजो हुकुम ॿुधंदा निकिरंदा? हा, सरकार करोड़े रुपया ख़र्च थी करे, पोइ बि मच्छर विया कॾहिं? ॿुधायो, कॾहिं मरिया मच्छर, कॾहिं मरंदा आहिनि, जा पैसा ई मरंदा। हिकिड़ा महात्मा प्रभुपाद जी जेके मञींदा आहिनि, सार्वभौम महाराज बि चवनि पिया ॾिसो भाई मच्छर कॾहिं ख़तमु न थींदा, मच्छर तॾहिं ख़तमु थींदा जॾहिं इंसानु बेईमानी ख़तमु कंदो। छो? मच्छर छा कंदा आहिनि? खून चूसींदा आहिनि माण्हूअ जो, ऐं माण्हू वरी ॿियनि जो खून चूसींदो आहे बेईमानीअ सां। त मच्छर चवंदा आहिनि घबरायो न, तव्हांखे नरक वञण खां बचायूं था असां, हिते ई तव्हांजो खून साफ़ था कयूं। त मच्छर त तॾहिं मरंदा वीचारा, न ईंदा मच्छर जॾहिं इंसान बि त माण्हू ठहे। उहो वञी करे माण्हुनि जो खून थो चूसे, बेईमानी सां पैसा थो कमाए, मच्छर सफ़ाई था कनि। राजा तो चए मां जंहिंखे हुकुम ॾियां उहो मुंहिंजो हुकुम मञींदा आहिनि, जंहिंखे चाहियां मां इनाम ॾियां, लख रुपयो ॾियां। महात्मा चवनि था मच्छरनि खे हुकुम कर निकिरनि। राजा चुप। अच्छा इनाम ॾींदो आहे लख रुपयो, मूंखे ॾे। राजा चई वाह, हिनखे इनाम छो ॾेई छॾियां, मां हिन जे चवण ते ॾियांसि लख रुपयो। राजा जी ॿई ॻाल्हियूं फेल थी वियूं। महात्मा चएसि तो बसि भैया ॾिसी वरिते, तुंहिंजी त हिकु बि ॻाल्हि न हली, बाक़ी केरु तुंहिंजो हुकुम मञींदो आहे? अच्छा राजा मुस्कुराए करे चए थो महात्मा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हलो मां त राजा न थी सघियुमि, तव्हां महाराजा कीअं आहियो? त संत चवनि था असां पंहिंजे मन जा राजा आहियूं। असां पंहिंजे मन खे जेको कानून लॻाईंदा आहियूं, जेको हुकुम कंदा आहियूं, उहो मन खे मञिणो पवंदो आहे। हा सम्झे न, इन करे असां महाराजा आहियूं। तुंहिंजो मन तुंहिंजे वश में आहे न महाराज? त तूं त मन जो गुलाम आहे। हा महाराज। अब मन असांजो गुलाम आहे, तूं असांजे गुलाम जो बि गुलाम, त तूं राजा असां महाराजा थियासीं की न? चओ हरि राम। श्री कृष्ण गोविंद। मच्छरनि ते वरी हिकिड़ी ॻाल्हि यादि आई त असांजा वृंदावन में हिकिड़ी जॻह त हुते महात्मा हरिदास महाराज भजन करे रहिया, शिव भगवान जो स्थान अथव सात संगत जी। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। हरदेव मंदिर उन जो स्थान जो नालो अथव हरदेव मंदिर। स्वामी हरिदास महाराज भजन करे रहिया, हरदेव यानी हर यानी भोलेनाथ, शिव भगवान जो स्थान। त उते कुझु मच्छर आया त हरिदास महाराज उथी करे वञण लॻा त भोले बाबा जे विग्रह में आवाज़ आई। हाणे स्वामी हरिदास महाराज त पहुतल महात्मा, जंहिंमें राधा रानी श्री कृष्ण प्रकट थी करे ऐं बांके बिहारी ठही वेठा आहिनि, उहे स्वामी हरिदास महाराज।
हाणे भोले बाबा आवाज़ ॾिनी त ओ बाबा जी काॾे था वञो पिया? हा हा प्रभु तव्हां ॻाल्हायो? हा हा। हे प्रभु जय जय महादेव, मां हिते वेही भॼन पियो कयां लेकिन हे मच्छर हिते कटनि था पिया। अरे उथी करे छो था वञो? मूंखे तव्हांजो भॼन ॾाढो प्यारो थो लॻे। तव्हां जो जपियो पिया न राधा राधा राधा, हा हरे कृष्ण कयो पिया, मां ॾाढो प्यार सां ॿुधां पियो, ख़बर आहे तव्हांखे? अरे प्रभु जय जय। लेकिन हे मच्छर अचनि था त ध्यानु भंग थो थिए। भोले बाबा चयूं तव्हां वियो, मच्छरनि जी मजाल आहे, मच्छर काॾो ईंदा, हाणे हिकु बि मच्छर न ईंदो। शिव भॻवानु आज्ञा कई, हे सभु मच्छर ॿुधो निकिरी वञो, हिते वरी कॾहिं हिते न अचिजो, संतनि खे तकलीफ़ न थिए, तूं हली वञो। चवनि था अॼु बि उते मच्छर न ईंदा आहिनि। हाणे त ॿुधायो केॾा हज़ारे साल सवे साल गुज़री विया, 400-500 साल गुज़री विया, अॼु बि उन स्थान ते संत चवंदा आहिनि मच्छर न हूंदा आहिनि। पर ओॾीमहिल बाबा जी वेही रहिया त पोइ हिकु बि मच्छर न आयो, जीवन भर हिकु बि मच्छर न आयो। ऐं घणे सिक प्रेम सां उहे उते भॼन करण लॻा। चओ हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। इन करे चवंदा आहिनि कोई दिलि सां भॼन त करे, असां दिलि सां थोरी न कंदा आहियूं, असां ईअं बोझ सम्झी करे माला चटकाईंदा आहियूं न। कई बार त आख़िरी में राति जो यादि ईंदो आहे, अरे त माला घुमाई कोन्हे, ओ हेॾो निंड थी अचे, हेॾो बढ़िया झूठा था लॻनि ऐं माला बि थी हले। हा इहो भॼन थोरी लगन हुजे, जेको कमु करण लाइ असांखे उत्साह सां, निंड फिटी वञे। हा सपना ॾिसण जे लाइ निंड छॾणी पवंदी आहे, तॾहिं सपना पूरा थींदा आहिनि। हो वारा सपना न, निंड वारा, कुझु पाइण वारा, उनजे लाइ निंड छॾींदव तॾहिं सपना पूरा थींदा, निंड कंदव त सपना पूरा न थींदा। चओ हरे राम। राजा चए थो महाराज तव्हां वटि आहे छा? कपिड़ा फाटल लॻल पिया अथव, पेर में चप्पल कोन्हेव। अच्छा तो वटि छा आहे राजा? अरे मां वटि खजानो आहे। त संत चए इच्छाऊं बि त तो वटि आहिनि न, महल बि तोखे खपनि न, हाँ स्वादिष्ट भोजन, नौकर चाकर तोखे खपनि न। राजा चुप। अरे महाराज मूं वटि हज़ारे जी सेना आहे, त भउ बि त तोखे ई आहे न, भउ बि तोखे आहे तॾहिं त सेना बीहारी अथई, असांखे त कोई भउ कोन्हे न कोई सेना आहे। राजा चरणनि ते किरी पियो, महाराज तव्हां वारी मौज मूंखे खपे, इहो आनंद मूंखे कीअं अचे। महात्मा चवण लॻा चाह गई चिंता मिटी, मनुआ बेपरवाह, जिसको कुछ नहीं चाहिए वही शाह न के शाह। हिते ई इच्छा छॾियो, काई इच्छा न कंदा, हिकु मिंट में तव्हांखे मौज अची वेंदी, काई टेंशन ई न रहंदी, कोई चिंता ई न रहंदी। कर्म करण लाइ मनाई न आहे, कर्मणीअ वाधिकारस्ते, कर्म करण में तव्हांजो अधिकार आहे। मां फलेषु कदाचन, फल में कोई अधिकार कोन्हे। असां अहिड़ा चालाक माण्हू पहिरियों फल ॾिसी करे कम ई पोइ स्टार्ट कंदा आहियूं, हा न। मूंखे छा मिलंदो? भॼन कयां छा, कीर्तन सत्संग ते अचां, मूंखे छा मिलंदो? अरे नालायक तोखे सत्संग तो मिले, अञा तोखे छा मिलंदो? ये सत्संग छा कोई साधन आहे? सत्संग कई जन्मनि जा पुण्य थींदा आहिनि तॾहिं वञी सत्संग मिलंदो आहे। तोखे सत्संग मिले तो चए तो मूंखे छा मिलंदो? ये सत्संग ई त अमृत आहे। चओ हरे राम। तॾहिं त भागवत में पहिरें स्कंद में ॿुधायूं, निगम कल्प तरोर फलतम शुक मुखादमृत संयुतम पीवत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवि भावुका। हे उहो अमृत आहे जंहिंमें न छिलको आहे, न बिज आहे, न खखड़ो आहे, न गठान आहे, इहो अमृत मिलंदो आहे। चओ हरि राम। त संतनि जी इहा चाल थींदी आहे, मांगे करे खाईंदा आहिनि, कोई टेंशन कोन्हे। राजा खे वरी बि चिंताउनि, संतनि खे कोई फिकर कोन्हे। चवंदा आहिनि फिकर सभी को खा गया, फिकर सभी का पीर। राजा महाराजा भी टेंशन में हूंदा आहिनि, हा न। राजा खे वधीक टेंशन हूंदी आहे प्रजा को। फिकर सभी को खा गया, फिकर सभी का पीर, और फिकर की फांकी जो करे उसका नाम फकीर। उनखे फ़कीर चइबो आहे, जेको टेंशन खे बि घोले करे खाई हली वञे। हरे राम। मंग तंग के टुकड़े खांदे, अंग के टुकड़े खांदे, मंग तंग के टुकड़े खांदे, अंग तंग के टुकड़े खांदे। चाल चले हैं अमीरा दी, वाह वारे मौज फकीरा 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 दी, वाह वारे
फकीरां दी वाह वाह रे मौज फकीरां दी वाह वाह रे मौज फकीरां दी वाह वाह रे मौज फकीरां दी कभी तो सोवे रंग महल में 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 कभी गली यही रांदी वाह वाह रे मौज फकीरां दी वाह वाह रे मौज फकीरां दी वाह वाह रे मौज फकीरां दी कभी गली यही रांदी वाह रे मौज फकीरां दी वाह वाह रे मौज फकीरां दी वाह वाह रे मौज फकीरां दी कभी तो ओढ़े शाल दुशाला कभी तो ओढ़े शाल दुशाला हिकिड़ा महात्मा उन जो नालो मस्त राम भक्तमाल में कथा ईंदी आहे मस्त राम ऐं जीअं नालो तहिड़ा गुण कई माण्हुनि जा नाला त उन्हनि जे सुभाउ जे करे पइजी वेंदा आहिनि न नाला ॿिया हूंदा आहिनि पर सुभाउ अहिड़ो हूंदो आहे कि नाला बदिलजी वेंदा आहिनि हा नालो केॾो बि सुंदर हुजे हा ॾाढो सुंदर नालो बढ़िया हुजे बढ़िया ॾाढो सुंदर राजकुमार नालो पर सॼो ॾींहुं खाईंदो रहंदो आहे त नालो पइजी वियो पेटू राम चओ हरे राम ऐं राजकुमार खे पतो ई न नालो ई ओ पेटू उहो खाईंदो रहंदो आहे चओ हरे राम त मस्त राम मस्त रहंदा हिकु ॾींहुं सुम्ही पिया वण जे हेठों त राजा आयो अरे वीचारो महात्मा आहे सुम्ही पियो आहे भैया थधि जो समय आहे इहो ई हा दिसंबर जो महीनो थो हले राजा आयो पंहिंजी ऊची शाल लख रुपए जी जेको उन जो पाइण वारी सुंदर गरम शाल हुई उहा महात्मा जे मथां पोड़ाए छॾी महात्मा जा नेत्र खुलिया थधि में गरम गरम कंबल ॾिसी महात्मा ॾिठो राजा हा शाबाश फ़कीर जे मुंहं मां आवाज़ निकिती संत मस्तराम चवनि था राजा शाबाश ईअं ई कंदो रहो अञा अधु घंटो बि कोन गुज़रियो त शाल ॾिसी करे हिकिड़ो चोर निकितो हुनजी नियत ख़राबु थी चई महाराज हेॾो ऊचो हीअ त राजाउनि जो लिबास आहे हिन फ़कीर पाए वेठो आहे धीरे सां आयो पेरनि जे साम्हूं पकड़ई ऐं जो खीचई त वरी संत जी नज़र खुली वई वरी ॾिठई चोर आयो आहे कंबल खीचे तो मुस्कुराइण लॻा शाबाश बेटा शाबाश ईअं ई कंदो रहो ईअं ई कंदो रहो चओ हरे राम अहिड़ा महात्मा हिकु ॾींहुं कोई अची करे उन्हनि खे सोन जो सिक्को ॾेई वियो हिकिड़ो काथों हलंदे हलंदे मिली वियो काथों रस्ते ते किरियल ईअं किरियल शइ मां काॾे कयां ऐं हिकु गंढ में हिकु पैसो बि कोन्हे टको बि कोन्हे पर चए थो काॾे कयां मां सोन जो सिक्को रोटी त भॻवानु खाराए छॾींदो आहे ईअं चओ हरे राम हाणे सोचणु लॻो ही त वॾी मुसीबत थी वई रखी छॾी कोई ग़रीब ईंदो त हुनखे ॾींदो चओ हरे राम अरे बाबा ग़रीब कहिड़ो ईंदो चई मां बि ग़रीब आहियां जेको चेलो बीठो कोई सेवक उन्हनि खे श्रद्धालु मञींदो मां बि त ग़रीब आहियां हा चई न न न तोखां वॾो ग़रीब तोखां वॾो ग़रीब जॾहिं मिलंदो उनखे ॾींदासीं मूंखां वॾो ग़रीब ॿियो केरु हूंदो ॾिसंदो वञ ॿ चारि ॾींहं गुज़रिया हिकिड़ो राजा पियो वञे चढ़ाई करण लाइ चओ हरे राम सेना खणी करे ॿिए सां युद्ध करणु पियो वञे अरे चई अची वियो फ़क़ीर अची वियो भिखारी अची वियो हिन भिखारीअ खे सिक्को कढ हेॾे कर सिक्को कढी सोन जो ऐं संत साम्हूं आयो राजा चई ॾाढो बढ़िया शगुन आहे महात्मा आयो आहे ऐं युद्ध करण था वञूं पक जीत थींदी महात्मा उन मस्तराम चएसि थो ओ राजा वठ हीअं उछाले करे ॾिनई राजा सोची संतनि जो प्रसाद आहे कैच करे वरिती ॾिठी त सोन जो सिक्को कमाल आहे हाथीअ तो हेठि लथो संत खे प्रणाम कई चई महाराज तव्हां मूंखे सोन जो सिक्को ॾिनो हा हा मूंखे मिलियो रस्ते में असल में लधो हा त मां सोचियो कंहिंखे या कोई ग़रीब नज़र अचे हे छोरो त घुरे पियो मां चयोमांसि तोखां कोई वधीक भिखारी नज़र ईंदो त हुनखे ॾींदो राजा जी बेइज़ती थी वई लेकिन राजा श्रद्धालु चए थो महाराज हे मुंहिंजो राजपाट ॾिसो था मूंखे भिखारी था चओ बाबा मां राजा आहियां राजा अहिड़ा 1000 सिक्का मूं वटि पिया आहिनि चई पोइ बि तूं भिखारी आहे छो चई हेॾा 1000 सिक्का पिया अथई लखनि जी तो वटि सेना आहे पोइ बि पेट त कोन थो भरिजई वरी ॿिए राजा सां लड़ाई करण थो वञे न राज पाइण लाइ अगरि संतोष तोखे हुजे तुंहिंजे लड़ाई करण जे लाइ घणा खून ख़राबा थींदा घणनि माण्हुनि जी हत्याऊं थींदियूं थोरो सो तुंहिंजो राज वधंदो सुख वधंदो धन वधंदो लेकिन राजा तूं आहे त भिखारी हा तोखे खाइण जी कमी आहे ॾिस असांखे छा आहे कुझु बि कोन्हे हिकु सिक्को त टेंशन अची मां चयमि ॾे भिखारीअ खे जिंद छॾाए तूं एॾा सिक्का कीअं संभालींदे तुंहिंजा पाप काॾे वेंदा जेकी जीव मरंदा बिना कारण जे धर्म जी युद्ध हूंदी आहे उहा सम्झ में ईंदी आहे
रक्षा जे लाइ, पंहिंजे देश जे रक्षा जे लाइ, पर तूं जेकी युद्ध स्वार्थ लाइ तो करणु वञे, पंहिंजो राज वधाइण जे लाइ, इहो तोखे पाप नरकनि सां भोगणो पवंदे। राजा चरणनि ते किरी पियो, महाराज तव्हां मुंहिंजा नेत्र खोले छॾिया, हलो कृपा कयो, मुंहिंजे घर हलो, पवित्र कयो। चई राजा तुंहिंजे घर रहणो हुजे हा त जंगल जंगल छो घुमूं हा, तूं पाण ते दया कर। राजा सेना वठी करे वापसि हली। इहो चइबो आहे, एक घड़ी आधी घड़ी आधी ते पुन आद, संतन सेती गोष्ठी कटे कोट अपराध। 5 मिंट संतन जो संग कयईं, हा हा बची पियो नरक वञण खां, सेना वठी वापसि हली। पड़ोसी राजा बि दोस्ती करे वरिती। चओ हरे राम। इहो चइबो आहे संग जो रंग ईअं थींदो आहे। सेठ जयदयाल गोयनका जेके सेठ जी न जिन गीता प्रेस जी स्थापना कई, उन्हनि खे भगवान दर्शन ॾिनो ऐं उनखे वरदान ॾिनो त सेठ जी तोसां जे तूं जंहिंसां ॻाल्हाईंदे न वेही करे, ईअं सामान्य बि ॻाल्हाईंदे न, उहो बि नरकनि खां बची वेंदो। सत्संग जी ॻाल्हि न, भई असां त सत्संग था कयूं, तव्हां ॿुधो था, इन जी त वॾी महिमा आहे। भॻवानु चयो तूं जंहिंसां ईअं वेही करे बि ॻाल्हाईंदे न, दुनियादारीअ जी ॻाल्हियूं, हाल चाल ठीकु आहे, सभु ठीकु आहियो, कुशल मंगल, ठीकु आहे भैया, जय श्री कृष्ण, त उहे माण्हू बि तरी वेंदा, उहे बि नरक न वेंदा। ॾिसो एॾी वॾी महिमा। हरे राम। मंग तंग के टुकड़े खांदे, मंग तंग के टुकड़े खांदे, मंग तंग के टुकड़े खांदे, मंग तंग के टुकड़े खांदे। चाल चले हैं अमीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी। कभी तो ओढ़े शाल दुशाला, कभी तो ओढ़े शाल दुशाला, कभी तो ओढ़े शाल दुशाला, कभी तो ओढ़े शाल दुशाला। कभी गुदड़िया लीला दी, वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी, ओ वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी। वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी। ओ वाह वाह रे, वाह वाह रे, वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी। वाह वाह रे मौज फकीरा दी, वाह वाह रे मौज फकीरा दी। बोलो फकीर संत भगवान की जय।